अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरियों हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। मुज़फ़राबाद जे इलाइक़े राणा दमेश में लैंड स्लाइडिंग सबबि केतिराई घर ड्रही पट थी विया। 100 खां वधीक घर मुतासिर, जानी नुक़सान न थियो। आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात, मौसम ख़ुशगवार। मौसमियात खाते मूजिबि इस्लामाबाद, लाहौर, पेशावर ऐं गिलगित बल्तिस्तान समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जो इम्कान आहे। सालेपट भरिसां ॻोठ अलीगुल मक्सी में कार इल्ज़ाम हेठि जवाबदार संदसि भाॼाई ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस ॿिन्ही मक़तूलनि जा लाश पोस्टमार्टम लाइ रोहिणी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। पुलिस मूजिबि जवाबदार क़त्ल करण बैदि फ़रार थी वियो आहे। मामले जी जांच जारी आहे। ठुल में 5 ॾींहं अॻु धाड़ेलनि हथां अग़वा थी वियल 2 पुलिस अहलकारनि जी वीडियो वायरल। धाड़ेल ॿिन्ही मुख़विन खे ज़ंजीरुनि सां क़ैद करे तशद्दुद करण लॻा। पुलिस इंतज़ामिया मुख़वी अहलकारनि जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खयां। वारिस परेशान। हैदराबाद भरिसां ट्रक, मोटरसाइकिल ऐं रिक्शा में ख़ौफ़नाक हादसो। नींगरी फोत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। मामले जी जांच जारी आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।